मातली सूबाई तक PS 70 ते नंढी चूंड ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ॾाढा हाले पुट अकबरो असां सां लाइन ते मौजूद है अली गुलाम हैदरी। जी अली गुलाम हैदरी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल चंदो गुलाम ली रिपोर्टर अली गुलाम हैदरी। मातली सूबाई तक PS 70 ते नंढी चूंड ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ॾाढा हाले पुट अकबरो, जंहिंमें 123 पुलिंगनि जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा पधिरा। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार ॾाढा मोहम्मद हाले पुट वॾी अक्सरियत सां कामयाब ऐं पीपी उम्मीदवार ॾाढा हाले पुट 46,037 वोट खणी कामयाब माणी। जमीयतुल इस्लाम जे उम्मीदवार गुल हसन ज़फर 6,435 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। तक ऐं गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि 57,501 वोट कास्ट थिया। जी वॾी महिरबानी अली गुलाम हैदरी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। मज़लूम मारवड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।